अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे एक बेहतरीन अदाकार तकरार ड्रामे जे अदाकार जो फ़ोन नंबर ॾींदासीं। काफ़ी ॾींहंनि खां वठी दोस्त मूं मैसेज करे रहिया आहिनि बार बार त असांखे मोबाइल फ़ोन नंबर ॾिनो वञे, व्हाट्सअप नंबर ॾिनो वञे कंहिं अदाकार जो। मां कोशिशि घणी कई आहे, लेकिन कल्ह कुझु कमेंट इन अदाकार जे लाइ आया हुया। इन जो फ़ोन नंबर मूं वटि मौजूदु हुयो, इन जे करे उहो फ़ोन नंबर अॼु तव्हां सां इन वीडियो में शेयर कंदुसि। तकरार ड्रामे जो बेहतरीन अदाकार आहे ऐं जेको आहे बक़ाया जेका फ़ोन नंबर आहिनि ॿिए अदाकारनि जा उहे बि तव्हांखे ॾींदुसि। दोस्तों, विच स्क्रीन में फ़ोन नंबर हली ई रहियो आहे हिकु हिकु थी करे, तव्हां इन खे लिखंदा वञो। ठीकु आहे न दोस्तों, थी सघे थो तव्हां वटि इहो नंबर हुजे, थी सघे थो इहो फ़ोन नंबर तव्हां वटि न हुजे। हीउ जेको आहे नंबर तव्हां दोस्तनि जी राय जे करे मूं तव्हांखे ॾेई रहियो आहियां। काफ़ी मूं वटि कमेंट आया आहिनि, काफ़ी रोज़ यूट्यूब चैनल ते अची रहिया आहिनि ऐं नंबर तव्हां लिखंदा वञो। दोस्तों, कोशिशि में आहियां त बक़ाया जेका अदाकार रहियल आहिनि त इन्हनि जी वॾी कोशिशि मां करे रहियो आहियां। नंबर जीअं जेन्युइन नंबर मिले, असली नंबर मिले, तॾहिं उहो तव्हां सां शेयर कंदुसि। बाक़ी फेक नंबर कोन शेयर कंदुसि। तॾहिं तव्हांखे चवंदो आहियां त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। कंहिं बि वीडियो में मां तव्हांखे नंबर ॾेई सघां थो, पोइ उहा वीडियो तव्हांखे मिस थी वेंदी आहे। पोइ तव्हांजा कमेंट ईंदा रहंदा आहिनि त असां उहो नंबर नोट न आहे कयो। हीउ नंबर बि काफ़ी अरसो पहिरियों मां ॾिनो हुयो तव्हांखे, लेकिन तव्हां नोट कयो आहे कुझु दोस्तनि, कुझु न आहे कयो, तॾहिं उन्हनि जा कमेंट अची रहिया आहिनि त असांखे नंबर ॾिनो वञे। दोस्तों, हीउ नंबर अथव मूसा जो, ऐं मूसा यानी लाला रफ़ीक ज़ौर साहब जो। ऐं इहो स्क्रीन में नंबर हली रहियो आहे, तव्हां नोट करे पोइ ॻाल्हायो, तव्हांजी मर्ज़ी, न ॻाल्हायो तव्हांजी मर्ज़ी। असांजी इहो फ़र्ज़ु आहे तव्हां ते नंबर पहुचाइणु। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।